सुबुह देरो थाणे जी हद ॻोठ भोनेटपुर लॻ मेमण ऐं कलोड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। लठियुनि कुहाड़ियुनि सिरनि जो इस्तेमालु ॿिन्ही धुरियुनि जा 4 ॼणा रतोरत थी विया। सुबुह देरो थाणे ते ॿिन्ही धुरियुनि NC दाख़िल कराई वरितियूं। हिकु धुरि जे ज़ख़्मी ॿिनि भाइरनि वहीद मेमण, ज़ाहिद मेमण, वल्द गुलाम नबी मेमण सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां मज़दूर आहियूं, खीर खपाए बचनि जो गुज़र कंदा आहियूं। पुलिस खाते में ड्यूटी कंदड़ ASI रुस्तम कलोड़ो, हफ़ीज़ कलोड़ो, सदाम गुलाम कादिर कलोड़ो ऐं ॿियनि असांखे बुजा ॾिना ऐं चयो त मोटर साइकिल जो हारून था वॼायो। अॻिते वञी रस्ते में असां ते कुहाड़ियुनि जा वार करे बिला जवां ज़ख़्मी कयो आहे। ॿिए धुर जे ज़ख़्मी ASI रुस्तम कलोड़ो, वहीद कलोड़ो ऐं ॿियनि ॿुधायो त असां अली ख़ान मेमण ऐं उन जे हिसेदारनि खां 3 जरेब 9 पैसा 86 लख में ख़रीद कया आहिनि ऐं 46 लख ॾेई चुका आहियूं। अहिड़ो फ़ैसिलो मुआज़िम ख़ान अब्बासी पिणु कयो हो। इन फ़ैसिले जी फ़तवा खां अॻु हिकु ॾींहुं अॻु में मेमण बिरादरी जे माण्हुनि गुलाम नबी मेमण, ज़ाहिद ऐं ॿियनि बिलाजवाज़ असां ते हमिलो करे ज़ख़्मी कयो आहे। ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते हमले करण जा इल्ज़ाम पिणु लॻाया। ॿिन्ही धुरियुनि इंसाफ़ जी घुर कई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।